यसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि मुहम्मद व अला आलि सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद हुसैन शाह बादशाह, साईं मोहम्मद राशिद शाह, साईं रशीद शाह, इन्हनि खे असीं मुबारकबाद पेश कयूं था जो पाण इल्म जी सरपरस्ती, दीन जी सरपरस्ती, शरीयत जी सरपरस्ती फरमाए। ही आली शान मदरसो जंहिंमें नबी जे दीन जी तालीम ॾिनी वञे थी, अखलाक जी तालीम ॾिनी वञे थी, तरबियत ॾिनी वञे थी। अल्लाह साईं खे वॾी हयाती ॾिए, सिहत सलामती ॾिए। साईं जो सायो जमात जे मथां, तालिबनि जे मथां, औलाद जे मथां, तालिबनि जे मथां सदाईं क़ाइमु हुजे। साईं जा साहबज़ादा अखलास सां, पंहिंजी सचाई सां, पंहिंजी मोहब्बत सां तालिबनि खे पढ़ाए रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि जूं कोशिशूं, काविशूं सभई पंहिंजे बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह जे वलियनि जे हुजण सां इहे महिरबानियूं थींदियूं आहिनि। जो उन्हनि जे दुआउनि सां मुसीबतूं टरंदियूं आहिनि, मुश्किलातूं आसान थींदियूं आहिनि। ऐं उलमाउनि जे, आलिम दीन जे हुजण सां असांखे हलाल ऐं हराम जी ख़बर पवंदी आहे, सिधे रस्ते जी ख़बर पवंदी आहे। हाफ़िज़ क़ुरान जे हुजण सां ऐं आलिमनि जे पढ़ण ऐं पढ़ाइण सां अल्लाह पाक रिज़्क़ कुशादो कंदो आहे पंहिंजी मख़लूक़ जो, उन्हनि ते पंहिंजे रहमत जी निगाह फरमाईंदो आहे। ॿिया जेके बि आहिनि इल्म, उहे दुनिया जा इल्म आहिनि। MA थे, BA थे, खणी कहिड़ी बि डिग्री हासिल करे, इहे दुनिया जो इल्म आहे। उहे उन्हनि खे नफ़ा दुनिया वारा मिली सघंदा, मगर ही जेको इल्म दीन जो आहे ऐं ख़ुसूसन क़ुरान पाक जे हिफ़्ज़ ऐं उन्ही जे तफ़सीर जो आहे, इहो अहिड़ो इल्मु आहे जो दुनिया में बि हुनखे नफ़ो मिले थो, क़ब्र क़यामत में बि हुनखे नफ़ो मिले थो पियो। हदीसूं त घणियूं आहिनि, मालिकनि पंहिंजो करम फरमाए, पंहिंजे रहम जी निगाह फरमाए। हे ॾींहुं वॾी बरकत ज़माने में जो खजंदी वञे थी ऐं फितना वधंदा वञनि था पिया। ज़मानो तेज़ी सां गुज़री रहियो आहे। आलिमनि सगोरनि जो हुजण इहा हिन दुनिया जे लाइ, इन मुल्क जे लाइ आलिमनि जो हुजण इहा अल्लाह जी रहमत आहे जो आलिम हुज़ूर जे इल्म जा हिते मौजूदु हुजनि ऐं हलाल ऐं हराम जा संदा ॿुधाए। अॼु त माण्हू डांसूं सिखनि था, तबला ऐं बाजा सिखनि था, ॻाइण ऐं वॼाइण सिखनि था। दीन इस्लाम जी ॼाण, इशराफ़त, इज़्ज़त
मरूअत, अदब, अखलाक, किरदार, सीरत, इन्हनि खां अक्सर करे असांजे नौजवान तबके वारा ऐं अंग्रेज़ी पढ़ण वारा उहे महरूम हूंदा आहिनि। साईं जी हदीस आहे हुज़ूर जन जी त इन अल्लाह ताला ला यक़बिदुल इल्म इंतज़ान। अल्लाह पाक ईअं न आहे जो इल्म खे हीअं खणाए छॾे गुम थी वञे। वलाकिन यक़बिदुल इल्म बिक़ब्दिल उलमाए हत्ता इज़ा लम यबक़ आलिमन। तां त आलिम दीन जेके आहिनि उहे खुटंदा वेंदा, बेअमल थींदा वेंदा। पोइ जेके आहिनि जिहल ईंदो ऐं ज़ुल्मात ईंदी, बेख़बरी ईंदी, अणॼाणाई ईंदी, ग़लति फ़ैसिला थींदा। पोइ आफ़तूं बि ईंदियूं, तकलीफ़ूं बि ईंदियूं, बीमारियूं बि ईंदियूं, झगड़ा बि पवंदा, ज़ुल्म ज़ोरा बि थींदा। आलमनि जो बाअमलनि जो वजूद हिन धरती जे लाइ अल्लाह जी रहमत जो बाइस हूंदो आहे। लोलल उलमाउ लसारत अन्नास कल बहाइम। कंहिंजो कौल आहे त जेकॾहिं आलिम न हुजनि त माण्हू ढोर ढगा थी वञनि, दरंदा थी वञनि। पाण फरमाइनि इत्तख़ज़ अन्नास रूसन जुहालन फसअलू फफ्ततू बग़ैर इल्मिन फदल्लू व अदल्लू। जॾहिं आलिम सही फतवा न ॾींदा, आलिम खुटी वेंदा, आलिम न लभंदा, पोइ माण्हू वॾेरनि ॾे वञी दरनि ते वेंदा, पंहिंजा फ़ैसिला कराईंदा। हाणे शरीयत जा फ़ैसिला आलिम कनि, उन्हनि खे ख़बर त इन्हनि जाहिलनि वॾेरनि खे कहिड़ी ख़बर जेके नंढनि मां पढ़ी आया आहिनि, जिन खे दीन न आहे, जिन खे सॼो ॾींहुं गार ज़बान ते आहे, जंहिंखे सॼो ॾींहुं शराब वात में आहे, जंहिंखे सॼो ॾींहुं रुॻो नाच ऐं भंगड़ाऊं डांसूं अलाए छा छा आहे। ॿीड़ियूं त छिक त हलां, ॿीड़ियुनि खे त खुटंदी ई कान्हे। इन्हनि खे दीन जी कहिड़ी ख़बर, ईमान जी कहिड़ी ख़बर, अदब जी कहिड़ी ख़बर, मोहबत जी कहिड़ी। दुआ कयो त शल असांखे दीन जो इल्मु नसीब थिए। अंग्रेज़ी इल्मु जेको माण्हू पढ़ी सघे त पढ़ी सघे, छो त हीउ दौरु अहिड़ो आहे जो माण्हू केतिरो पढ़े ऐं इहा नियत करे त मां जेको अंग्रेज़ी पढ़ां थो त मूंखे ॼाण अचे, मूंखे इल्मु अचे, हिन सां मां दीन जी ख़िदमत कंदुसि। पोइ मूंसां अंग्रेज़ी में इहे वॾेरा या ऑफिसर या सदर या वज़ीर ॻाल्हाईंदा त मां अंग्रेज़ी में उन्हनि खे दीन इल्मु मदीने वारनि जो ॿुधाईंदा। सुभान अल्लाह। साईं बादशाह असांखे ईअं फरमाईंदा, तव्हांजे अंग्रेज़ी पढ़ण खे मां राज़ी न आहियां। साईं बादशाह ख़ुशि न थींदा असांखे। साईं बशोन वारो असां सची पुछो चोरी वेंदा हुआसीं, मैट्रिक ते चोरी वियासीं। साईं जा नींगर चोरी वेंदा हुआ। सची साईं उन्हनि खे वठी वेंदो त बाबा हेॾो इल्मु बि पढ़ो, अंग्रेज़ी बि पढ़ो। पाण उन्हनि खे ही सूट बूट पाइण या हेठाए ॿधण, पाण फरमायो त अंग्रेज़ी पढ़ो, त अंग्रेज़ी ॻाल्हायो, इन नियत सां पढ़ो त मां असां हिन से दीन माण्हुनि खे ॿुधाईंदासीं जेके उहे अंग्रेज़ी ॼाणंदा। बाक़ी अंग्रेज़ी पढ़ी ख़ुदि अंग्रेज़ थी वञनि। सभु जेके बारिश ऑफ लॉ था पढ़ी अचनि, लंडन में जूं डिग्रियूं हासिल करे था अचनि, ॿी कहिड़ी जेका आहे अमेरिका में जेका यूनिवर्सिटी बिलावल ज़रदारी पढ़ी आहे, ऑक्सफोर्ड जे पढ़ण वारा, इन्हनि खे दीन जी कहिड़ी ख़बर अथनि, इन्हनि खे शरीयत जी कहिड़ी ख़बर। इहे इन्हनि जा इल्म इन्हनि सां गॾु ख़तमु। हे जेके दस्तारूं ॿधियूं दीन जा इल्म वेठा आहिनि, ख़ुदा जो कसम आहे, इहे हिते बि इज़त वारा आहिनि त क़बर क़यामत में बि इज़त वारा इंशा अल्लाह। जॾहिं हिननि जे भरिसां, जॾहिं हे सरकार दो आलम जे भरिसां बीहंदा ऐं सरकार हिननि ते शफ़क़त कंदा त उते ऑक्सफोर्ड वारा किथे पहुची सघंदा। ऑक्सफोर्ड वारनि जा हाल इहे ठही वञे। हाणे
ॿुधे थो त नंढड़े छोकिरनि सां बि सनाऊं था कनि। इहे ऑक्सफोर्ड जा पढ़ियल आहिनि न, तो खाधो ॿिहंदो पढ़ी आया आहिनि। दीन जो इल्मु इज़त सेखारींदो आहे, गैरत सेखारींदो आहे, पर्दो सेखारींदो आहे, तक़वा सेखारींदो आहे, परहेज़गारी सेखारींदो आहे, अदब सेखारींदो आहे, शुनास सेखारींदो आहे, हलाल ऐं हराम जो तमीज़ सेखारींदो आहे। मुंहिंजा सोणा, जेकॾहिं तव्हां पढ़ो था, तव्हां पंहिंजे इल्मु रुॻो पढ़ण सां न आहे, इल्मु अमल सां आहे। तव्हां दस्तानो त ॿधो था, पर उहे करे बि त ॾेखारियो न। न त ॾिसो था त मुला ज़नाऊं वेठा था कनि मस्जिद करे त माण्हू रोकूं था। हाणे हिकिड़ा जाहिल, हिकिड़ा ॼट जंहिंखे दीन जी ख़बर कान्हे, उहा छोरे सां ज़ना थो करे त असां अची दाढ़ी वारा, साईं वारा, सॼो मदरसो जेको आहे सभिनी खे वेठा इहे अंग्रेज़ी वारा हरामी असां ॻाल्हाए। मुंहिंजा सोना, इल्मु पढ़ो त पोइ अख़लाक़ बि त धारियो, किरदार बि त धारियो, उहा तक़वा बि त धारियो, उहा परहेज़गारी बि त धारियो। हे जेके बच्चा पढ़नि था, ईअं जो पंहिंजा जीअं असांखे पंहिंजा सगा पुट, न्याणियूं जेके पढ़ण अचनि थियूं, इहे ईअं जीअं असांखे पंहिंजूं सॻियूं न्याणियूं साईं बादशाहनि वटि पढ़िया त उन्हनि जे शादियुनि जा ख़र्च, उन्हनि जे बीमारनि जा ख़र्च, उन्हनि जे मिटनि माइटनि जा ख़र्च बि साईं बादशाह पाण कंदा त मुंहिंजा बच्चा जॾहिं हाणे खाई मदरसे में तव्हां तरबियत अख़लाक़ जी, तक़वा जी, परहेज़गारी जी न वठंदव त पोइ वॾा थींदव त पोइ इहे मुलनि वारा कम कंदव, ॿिया हिकिड़ा कंदव। अल्लाह साईं साईं खे हयाती ॾियो, साईं को सोबतूं वठो। अल्लाह पाक तव्हां असांखे साईं जी महिरबानी नसीब फरमाए, निगाह नसीब फरमाए। एॾो वॾी जवाब आहे। साईं बादशाह साईं रूला शाह खे दस्तार पिया बदिराइनि, राशिदी सैयद हुयो, दस्तार करे पियो मुंहिंजा साईं, उनमें बि आहे, उनजा नकुल बि लिखियल आहिनि साईं, पिननि जी पचार ॿारे शरीफ़ ते को फरमाइनि त मियां रूला शाह, हे दस्तार मुबारक त ॿधो था, हे दस्तार दीन जी दस्तार अथव, अल उलमा वरसतुल अंबिया वारी दस्तार अथव, नबी सरदार। जेकॾहिं इन जी लज रखी सघो ऐं उहो अमल करे सघो त हे पेच पायो, दस्तार पायो, न त दस्तार वेड़े संदूक में लुकाए रखिजो, मूंखे अछी दाढ़ीअ में न पुणाइजो। मां साईं मशोन वारे वटि पढ़ियो आहियां त मुंहिंजा अपाल हे तंहिं करे तव्हां हिते पढ़िया आहियो त साईं खे न पुणाइजो, अख़लाक़ सुहिणा धारिजो। मुंहिंजा सुहिणा, जो माण्हू बच्चा पंहिंजा नीगर तव्हां वटि छॾनि, इहे अमानतूं आहिनि। ये अमानतुनि जी आलमनि खां पुछा थींदी, मदरसे में पुछा थींदी। इहे मुल्ला जेके आहिनि, इहे मयत जा आशिक़नि, त को मरे त को ख़तमे जी मानी खाऊं, ईअं न थिजो। अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर, नबी जे ख़ुशनुदी जे ख़ातिर जेकॾहिं तव्हां इल्मु पढ़ंदो, इहा नियत कंदो, क़यामत ॼाणे नबीअ ते हक़। हाफ़िज़ पिया वञनि रमज़ान शरीफ़ में मोकिलाइनि पिया दर्स को, हाफ़िज़ रोशन हूंदो पने आकिल वारो, अर्ज़ु कई साईं बादशाह ने, चवला मां सॼो ॾींहुं थो महिनत कयां तो मूंखे यादि विसरी थो वञे। मां फरमां हाफ़िज़ हाणे इहो तोखे चवां थो, एॾे वञे थो ख़तमे ते क़ुरान जो हाफ़िज़ थियो आहे, को तरावियूं पढ़ाईंदे, पर इहा नियत न कजांइ त मां ख़तमो पढ़ाईंदुसि त मूंखे 20,000 मिलंदा, 25 मिलंदा, 30,000 मिलंदा। इहा लालच न कजांइ, इहा नियत न कजांइ। कुरान शरीफ़ अल्लाह जे ख़ातिर पढ़जांइ, ऐं सम्झजांइ त मां सोणे नबी जी ड्यूटी ॾियण थो वञा। मालिक सुभान अल्लाह हाणे फरमाए त रिज़्क़ तुंहिंजे मथां वरी वे। सुभान अल्लाह घुर न, जेके ॼणी ख़ुशि थी बिस्मिल्लाह करे वठ। पाण फरमायूं त कानून गुज़ारे वेंदा, माण्हू वॾेरनि वटि वेंदा, फ़ैसिला कराईंदा,
वो भी गुमराह, वडेरा भी गुमराह, अंग्रेजी खांदा भी गुमराह, ऑक्सफोर्ड वारा भी गुमराह, एल बीए वारा जबरदीन साजे के हुजन उन्हनि जे लाइ नथो चवां। जेके टह कजनि ॿारनि में, जेके टह कजनि होटलनि में, जेके शराबूं पीअनि, जेके दीन जे नाहे कनि, जेके इस्लाम जे नाहे कनि, जेके इस्लाम खे ठठोलूं कनि, इहे कामिरे जो जा सोणा, इहे पाण बि गुमराह, त उन्हनि जी औलाद बि गुमराह। क्या पीर सगोरा सां इल्म पढ़ायोसीं कोन पुटनि खे, अंग्रेजी पढ़ायोसीं, हेॾे मुंहुं ॾियूं त को इल्म बि सिखनि न, को अखलाक सिखनि, को सुहिणो ॻाल्हाइण सिखनि, को मिठी तमीज़ सिखनि। हिकिड़े पीर खां पुछऊं, साईं निकाह पियल आहे, हाणे छोकिरी नंढी आहे, हाणे इन्ही खे छा कयूं? कीअं ॿुधाइनि पिया? मालिक छिंजराइनि था, चवनि था त हाणे इन्ही खे नंढी वॾी घोटु अथसि, नंढो छोकिरी आहे वॾी, हाणे जॾहिं वञी घोटु वञी हिक तरह सां बि ॿारनि सां बि निकाह करे था ॾियनि, बेअकुल माण्हू। हाणे इहो कॾहिं वॾो थींदो? जे सारी छोकिरी त हेॾी सारी उठ जहिड़ी थी वई आहे। चइसि हाणे छा कयूं? चइबा हाणे जॾहिं घोटु वॾो थिए तंहिं करे हाणे हीअं कयूं, छोकिरी खे मथां खणी दिलो पाणी जो हारियो, निकाह टुटी वियो, हाणे ॾे सां परणाए। वाह वाह मुंहिंजा सुहिणा पीर सगोरा, वाह जो पॻूं बदिलाए। फ़ख़ुर खे विञायो, इल्म फ़ख़ुर खे विञाईंदो आहे, तकबुर खे विञाईंदो आहे। इल्म माना ॼाण, ॼाण इहा आहे त पाण खे हेठि कर त ख़ुदा तोखे मथे। सुभान अल्लाह। इमाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जो किस्सो आहे, साईं मोहसिन शाह नकुल जो करे साईं बादशाह फरमाइनि, फिक़े जो इमाम टी जुल्द बि किताब जा लिखिया, फिक़े हनीफ़ी असां उन्हनि जी पढ़ायूं था। इमाम अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह जी, इमाम मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैह, इमाम अबू यूसुफ काज़ी हो बगदाद। हिकु दफ़े ॿेड़ी ते वञनि पिया, तूफ़ान अची लथो, दरिया ते हीअं जो अची तूफ़ान लथो त ईअं सम्झो ॿेड़ी वारनि त हाणे ॿेड़ी बुॾंदी त शक न आहे, वरी माण्हू बि वरी का ऊंची भरे था छॾे। अरे बाबा ओतिरी खणो जेतिरी वज़न खणी सघे। माण्हुनि में ख़ौफ़ थियो, पाण ॿेड़ी ते पाण बि मौजूदु हुयो इमाम महमूद रहमतुल्लाह अलैह। किफ़ या बहर, समुंड चुप कर, इन अलैकल बहर अलैक राक़िबुन, तुंहिंजे मथां समुंड, इल्म जो समुंड ख़्वार। किफ़ या बहर इन्नल बहर अलैक राक़िब, इल्म जो बहर तोखे ख़्वार तुंहिंजे मथां। अल्लाह जी कुदरत सां काॾे वियो दरिया जी मस्ती त काॾे वियो तूफ़ान, छोरियूं ॿोलियूं सिधियूं थी वियूं, मज़े सां ॿेड़ी हले। सुभान अल्लाह। बराबरि इल्म जो समुंड आहे साईं, इल्म जो दरिया खे तूफ़ान खे ख़तमु करे छॾी। पर इहा ॻाल्हि अल्लाह खे न वणी सोना, इहा ॻाल्हि अल्लाह। तव्हां सां मुखातिब आहियां, आलिम सगोरा 4 ॼणा ॻायो, अॻ में बि थिया आहियो। अल्लाह तव्हां हिन जी तरबियत ते बि ध्यानु ॾियो साईं, हिन जी तजवीज़ ते बि ध्यानु ॾियो साईं, हिन जे असुर जो चकर बि हणो, राति जो उथनि त सही। उलमा जेके हिन आलिमनि जे मथां हक़ आहे, असुर जो उथनि तहजद पढ़नि, क़ुर पढ़नि। अल्लाह जो कसम असां खे रोईंदे ॾिठो, निंड राति जो ॾंढ। अल्लाह असांखे नसीब कंदो सोड़ा। असांजी दुआ इहा अथव, ॿी रस्ते में पेर पातो अथव, अल्लाह तव्हांजे ताज जी लाज रखंदो, तव्हांजे ॾाढ़ी जी रखंदो, तव्हांजे पग जी छल मौला लाज रखंदो। ॼण दरिया जे विच ते पहुची त हिकिड़ो माण्हू ॿेड़ी में उथी ऐं साईं खे चवे त ईअं सभु माण्हू वेठा।
जे सही बाबा मुखे फिके जो मसलो आ को मुखे बुधाईंदो कहिड़ी बात फिके फिके जो मसलो आ को मुखे बुधाईंदो मन तो चढ़ियो आ मथो ख़राब थई अरे हे इल्म जो समुंड वेठो आ इल्म जो आलिम दिमाग वेठो आ वरी पुछे तो ॿियनि माण्हुनि खां इमाम साईं जो आॾो हण तो बिस्मिल्लाह घणी बिस्मिल्लाह मां कढी थो वञां साईं मूंखे मसलो शरीयत जो आहे तव्हां ॾसींदा साईं मां चयो त हा कहिड़ो मसलो आहे शरीयत जो आलम सगोर मां वेठो आहियां जैसे हिकिड़ो माण्हू आहे उन गुनाह कयो आहे उन गुनाहनि जी शामत में हिन जी शिकिल मटिजी वई इंसान जी शिकिल मटिजी शिकिल मटिजी आहे थोरा के ख़ंज़ीर थी विया के कुता थी विया के कहिड़ा के मोहकारा थी वञनि अलाह शर्म पनाह हुन जी साईं शिकिल मटिजी वई आहे हाणे हुन जी ज़ाल आहे हाणे उहा हुन जी मौत जी इज़त वेहे या तलाक जी इज़त वेहे इमाम साहब टुबी में तेजी हाणे ही पिंड पाण थी वियो पत्थर थी वियो मुसालो या शिकिल मटिजी बांदर थी पई सोचे सोचे चई त तलाक जी वेहंदी उन जो से ग़लति चई त मौत जी वेहंदी उन्हीं जो सही वरी ग़लति इमाम साहब चयो त क्यों त आहे कोन हिकिड़ी या मौत जी वेहे या तलाक जी वेहे कहिड़ो त ॿी ॻाल्हि न थी सघंदी उन माण्हू चयो साईं मामूली इल्म जो शरीयत जो मसइलो आहे तव्हांखे मामूली नथो अचे तव्हां हे इल्म जा समुंड थिया आहियो तव्हांखे शर्म नथो अचे तव्हांखे हया नथो अचे जो हेॾी दावा था कयो जो मामूली शरीयत जो मसइलो बि नथा ॿुधायो हुन चयो साईं तूं ॿुधा भला इमाम साहब चयो त तूं ॿुधा जेसीं तौबा कर ख़ुदा जे दर ते अॻिते अहिड़ो फ़ख़ुर न कर अॻिते अहिड़ो तकबुर न कजे त पोइ मां तोखे मसइलो ॿुधायो इमाम साहब संगे साधू जगह कितना तो पढ़ो था पाण उन जो छा इल्म हूंदो असां त उन जा पढ़ी किताब कोठा आलम इमाम साहब रुनो अल्लाह तो पर भले की माफ़ी दी उन शख्स चयो साईं लेकिन वो इंसान वो माण्हू के बेजान सां मटिजी वियो आहे हुनजी सूरत पिंड पाण पत्थर जी मूरत बणिजी वियो आहे उन्हीं की औरत जेका है ज़ाल उहा उनजे मौत जी इज़त वेंदी उनमें साह ई न आहे साह वारे सां मटिजी विया बांदर थी वियो आहे भोलो थी वियो आहे खिंज़ीर थी वियो आहे अलाह पनाह ॾे औरत जेका हुनमें साह अञा आहे हुन मर्द में बाक़ी शिकिल मटिजी वई आहे वो तलाक जी इज़त वेंदी وأنا أنس رضي الله تعالى عنه قال سمعت رسول الله صلى الله تعالى عليه وآله وسلم يقول إن من أشراط الساعة أن يرفع العلم علما ويكسر الجهل ويكسر الزنا ويكسر شرب الخمر पाण फरमायो करीमन त क़यामत जे निशाननि मां अथव इल्म खजी वेंदो दीन जो इल्म न थींदो ये एक्सपर्ट पढ़ण वारा ये शराबी ये कबाबी जिनखे कुल अल्लाह पढ़ण बि नथो अचे जिनखे दीन जी ख़बर बि न आहे इहे जटनि जा जट दीन इस्लाम खां अणवाक आलिम गुज़ारे वेंदा आलिम घटि थी वेंदा या आलिम लालच में पइजी वेंदा दुनिया जे लालच में पघार घणी मिले पोइ पढ़ाईंदासीं इहो आलिम बेअमल जो कॾहिं बि चवण असर न कंदो जेको वठी पैसा तकिलूं थो करे इहो कॾहिं बि माण्हू न सुधरंदा
सुधरंदा त मशहूर वारे साईं जी तकीर ते सुधरंदा त ये जो तकीर कंदा हा ये जो ॿुधाईंदा मीर वहंदा हा बेनिमाज़ी निमाज़ थी वेंदा चोरिन वारा चोरी छॾे ईंदा हा शराबन वारा शराब छॾे ॾींदा हा ज़नान वारा माण्हू जूं संगतियूं सहेलियूं हूंदियूं घणियूं सखियूं उहे सुरे जूं छॾे समा शाहिदनि उन्हनि सुरे जनि उन्हनि रननि पंहिंजे यारनि जे ॾापिया कया त छो असांखे छॾे विया आहियो चई अब्बा असांखे अॼु अहिड़े मुड़ुस हथ ॾिनो आहे जो तव्हांजे मोह ई वठो अहिड़ा आलम कयो न मुंहिंजा बाबा तव्हांजो चवणु दिलनि ते असरु विझे पाण फरमाईंदा आख़िर ज़माने में इल्मु ठही वेंदो ज़रा घणी थी वेंदी शराब घणो पीतो वेंदो मर्द माण्हू घटि थींदा ज़ालूं वधीक वेंदियूं हत्ता यकून खमसीन इमरातन अर्रजुल वाहिद पाण फरमायो त तव्हां त हिकिड़ी 50 माण्हुनि में हिकिड़ो मर्द वञी पोइ खानदान में रहंदो रुगो मानी अल्लाह तव्हां असांखे पनाह ॾे मौला पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखी आख़िर दावाना अनिल हंद